أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ورفع أبويه على العرش وخروا له سجدا وقال يا أبتي هذا تعويل رؤياي من قبل قد جعلها ربي حقا إلى آخر الآية. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. الحمد لله والصلاة والسلام على رسول الله وعلى آله وأصحابه أجمعين. أما بعد السلام عليكم ورحمة الله وبरकातहू. यह आयत हुई हाफ आयत हुई सूरह यूसुफ जी 100 नंबर आयत. ऐं इन खां पहिरियां वारी आयत में जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे वालिदैन खे पंहिंजी सॼी फैमिली खे कनान मां इजिप्ट मिस्र घुरायो त उन्हनि खे चई तव्हां अमन में आहियो, तव्हां हिफ़ाज़त में आहियो, हिते ऐं तव्हां जॾहिं बि वञो हिते मिस्र में अमन में आहियो, हिफ़ाज़त में आहियो. त पहिरियां उन्हनि पंहिंजे पीउ माउ खे हिफ़ाज़त ॾिनी, उन्हनि खे जेको आहे अमन ॾिनो, उन्हनि खे चयो त तव्हां हाणे सेफ जॻह ते आहियो, तव्हांखे हिते कोई बि कुझु न चवंदो. याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ खे चयऊं. उनखां पोइ हाणे उन्हनि खे चवंदा रफ़ा अबवेहु अलल अर्श, ऐं पंहिंजे वालिदैन खे पंहिंजे पीउ माउ खे तख़्त ते आंदाऊं, तख़्त ते मथे घुरायूं. रफ़ा उन्हनि खे तख़्त ते विहारियऊं, उन्हनि खे तख़्त ते मथे घुरायूं. वख़र्रू लहू सुजदूं, ऐं उन्हनि ॾांहुं उन्हनि सजदो कयो. कंहिं सजदो कयो? वख़र्रू लहू सुजदन, उन्हनि जे वालिदैन यूसुफ अलैहिस्सलाम खे सजदो कयो. वालिदैन ऐं उन्हनि जा जेके ॿिया भाइर हुया यूसुफ अलैहिस्सलाम जा. त यूसुफ अलैहिस्सलाम चयो ऐं चयूं त वक़ाल या अबती हाज़ा तावीलु रुयाय मिन क़ब्ल क़द जअलहा रब्बी हक़्क़ा. ऐं यूसुफ अलैहिस्सलाम चयो त ए मुंहिंजा प्यारा बाबा, ए मुंहिंजा अबा, मुंहिंजा पीउ, इहा उहा ई ताबीर आहे, इहो मुंहिंजो ख़्वाबु जेको मां ॾिठो हुयो घणो वक़्तु अॻु में, इहा उन जी ताबीर आहे ऐं बेशक अल्लाह सुब्हानहु व तआला इन खे सचो कयो. त हाणे इन आयत में यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ माउ खे, पंहिंजे वालिदैन खे, याक़ूब अलैहिस्सलाम खे ऐं पंहिंजे वालिदैन खे इहा शइ पहिरियां उन्हनि खे हिफ़ाज़त ॾिनो. हिफ़ाज़त खां पोइ उन्हनि खे चयो तव्हां अमन में आहियो. हाणे उन्हनि खे रिस्पेक्ट था ॾियनि त जॾहिं तव्हां नंढा हूंदा आहियो त तव्हांखे तव्हांजा पीउ माउ हिफ़ाज़त में रखंदा आहिनि, तव्हांखे हर क़िस्म जी बुराइनि खां बचाइण जी कोशिशि कंदा आहिनि, तव्हांखे सुठी तालीम ॾियण जी कोशिशि कंदा आहिनि, तव्हांखे ॿाहिरी बुराइनि खां बचाइण जी कोशिशि कंदा आहिनि, पंहिंजी हैसियतदार जेको उन्हनि खां थी सघंदो आहे उहे कंदा आहिनि. पर जॾहिं वरी पोइ उहे ओल्ड एज में अचनि था, उहे पुराणा थियनि था ऐं तव्हां कमायो था, तव्हांजो घरु आहे, तव्हां जेको आहे घरु हलायो था, उहे ओल्ड एज में अचनि था, त इहा साइड जेका आहे इहा चेंज थी वञे. त अल्लाह सुब्हानहु व तआला जा उन वक़्तु कहिड़ा अहकाम आहिनि तव्हांजे लाइ, असांजे लाइ. त अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे छा फ़रमायो आहे त जॾहिं पीउ माउ उन एज में पुॼनि त तव्हांखे उन्हनि सां कीअं हलणो आहे. उनजो हिकिड़ो मिसाल हिते बि आहे, ॿियनि जॻहियुनि ते बि अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे इलाही मिसाल ॾिना आहिनि. त यूसुफ अलैहिस्सलाम जेको चयो उन्हनि, मां मिनिस्टर आहियां, मां वज़ीर आहियां, मां तख़्त ते वेहंदो आहियां. मां तख़्त जो मक़सदु छा आहे? अर्श जो मक़सदु इहो आहे त तख़्त जिते सॼे रीजन जा, सॼे मुल्कनि जा फ़ैसिला कया वञनि, जिते इंसाफ़ थींदो हुजे. त यूसुफ अलैहिस्सलाम मिनिस्टर हुया, किंग वांगुरु हुया, त उहे सभु जेके फ़ैसिला उन तख़्त ते थींदा हुया, सॼे रीजन जा, सॼे मिस्र जा, सॼे इलाइक़े जा. त यूसुफ अलैहिस्सलाम चयो तख़्त जेको आहे हिते त मां वेहंदो आहियां, हिते सभु कुझु कंदो आहियां, रिस्पेक्ट आहे मुंहिंजी. पर जॾहिं वालिदैन जी जो अचे थो, जॾहिं वालिदैन जो नालो अचे थो या वालिदैन अचनि था, त इहे जेको तख़्त आहे, इहो जेका बि शइ आहे, इहा उन्हनि जे अॻियां कुझु बि न आहे. मां उन्हनि जे अॻियां उहो ई यूसुफ आहे. उन्हनि जी जेका रिस्पेक्ट आहे, उन्हनि जी जेका इज़त आहे, उन्हनि जी जेका इज़त आहे, उहा ई आहे मुंहिंजी दिलि में. इन करे पंहिंजे वालिदैन खे उन्हनि जेको आहे तख़्त ते घुरायो. उन्हनि जेको आहे मथे तख़्त ते पंहिंजे वालिदैन याक़ूब अलैहिस्सलाम ऐं पंहिंजी वालिदा खे उन्हनि जेको आहे तख़्त ते घुरायो. उनखां पोइ ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला जा इहे अहकाम आहिनि त वालिदैन जॾहिं अहिड़ी एज में अचनि ऐं तव्हांखे कुझु बि चवनि, ऐं इहो सच बि आहे त वालिदैन कॾहिं कॾहिं अहिड़ी ॻाल्हि तव्हांखे चवंदा आहिनि जेका तव्हांखे पसंदि न अचे, जेका तव्हां चवंदव त इहा पुराणे दौर जी ॻाल्हि आहे, इहा उन वक़्तु थींदी हुई, या हाणे न थींदी आहे, ऐं हाणे दौर ॿियो आहे, हाणे जी औलाद ईअं न कंदी आहे. त तव्हांखे थी सघे थो ईअं लॻे या ईअं हुजे, ऐं इहो सच बि आहे, ऐं तव्हांखे उहा ॻाल्हि पसंदि न अचे, तॾहिं बि अल्लाह सुब्हानहु व तआला जा अहकाम
अहकाम जेके उहे कॾहिं कॾहिं वालदेन जूं अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके तव्हांखे पसंदि न ईंदियूं, जेके तव्हां चवंदा त इहे जेके मुंहिंजी बेइज़ती थी थिए ॿियनि जे साम्हूं, मुंहिंजो इहो न चवणु घुरिजे, ऐं तव्हां मूड ख़राबु कंदा त अल्लाह सुब्हानहू व तआला उन वक़्तु बि तव्हांजे लाइ उहे ई अहकाम आहिनि त जॾहिं वालदेन तव्हां सां का बि ॻाल्हि कनि त उन्हनि जे अॻियां तव्हांखे शिकिल बि ख़राबु नाहे करणी, तव्हांखे फेस एक्सप्रेशन, तव्हांजा जेके एक्सप्रेशन्स आहिनि उहे बि ख़राबु नाहिनि करणा। जॾहिं वालदेन उन एज में पुॼनि ऐं तव्हांखे उन्हनि जूं ॻाल्हियूं न वणनि त उन वक़्तु तव्हांखे उन्हनि जो घणो ख़्यालु करिणो आहे, उन्हनि खे हिफ़ाज़त बि ॾियणी आहे, उन्हनि खे इज़त बि ॾियणी आहे। तव्हां जेॾा बि वॾा माण्हू थी वञो, तव्हांखे जेतिरो बि पैसो अची वञे, तव्हांखे जेतिरो बि स्टेटस हुजे, पर जेको वालदेन जे अॻियां तव्हां जॾहिं अचो त तव्हांजो जेको स्टेटस आहे, तव्हांजो जेको पैसो आहे, तव्हांजो कुझु बि आहे, उन्हनि जे अॻियां तव्हां पंहिंजो पाण खे हमेशह घटि सम्झो ऐं घटि ॾेखारियो। त यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे पंहिंजे वालदेन खे तख़्त ते घुरायो, उनखां पोइ वख़रु लहू सुजदऊं, ऐं उन्हनि जेको आहे यूसुफ अलैहिस्सलाम ॾांहुं सजदो कयो। त हाणे सजदो जेको आहे उहो असांखे ख़बर आहे त असां सजदो अलाह खे कंदा आहियूं। असांजो जेको डायरेक्शन हूंदो आहे, असांजो जेको तरफ़ हूंदो आहे उहो क़िबले ॾे हूंदो आहे, उहो काबे ॾे हूंदो आहे, ऐं असां सजदो कंदा आहियूं अल्लाह सुब्हानहू व तआला जे लाइ। त क़ुर में 3 जॻहियुनि ते सजदो जो ज़िक्र थियल आहे जेको अल्लाह खां सवाइ, सभ खां पहिरियों जेको सजदे जो ज़िक्र थियल आहे उहो आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं फ़रिश्तनि सजदो कयो, आदम अलैहिस्सलाम जे अॻियां फ़रिश्तनि सजदो कयो, उनखां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम जे अॻियां उनजे वालदेन ऐं उन्हनि जे जेके ॿिया भाइर हुआ यूसुफ अलैहिस्सलाम जा, उन्हनि सजदो कयो। ऐं टियों मूसा अलैहिस्सलाम जे अॻियां जेके जादूगर हुया, जेके फ़िरौन जेके जादूगर घुराया, उन्हनि जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जो मौजज़ो ॾिठो त उहे मूसा अलैहिस्सलाम जे अॻियां उन्हनि सजदो कयो। त हाणे इहा त असां सभिनि खे ख़बर आहे, असां मुस्लमान आहियूं, त सजदो सिर्फ़ु असां अल्लाह सुब्हानहू व तआला जे लाइ कंदा आहियूं, ऐं असांजो जेको डायरेक्शन हूंदो आहे, कि जेको तरफ़ हूंदो आहे, उहो क़िबले ॾे हूंदो आहे। असां ॿी कंहिं तरफ़ या ॿिए कंहिंजे लाइ सजदो कयूं त इहो शिरक में साबित थींदो आहे, चाहे उहो कोई बि हुजे, चाहे कहिड़ी बि जॻह ते हुजे। ऐं ॿी हिकिड़ी इहा शइ क़ाबल हूंदी आहे त जॾहिं असांजी ज़िंदगी में या कंहिंजी ज़िंदगी में का अहिड़ी शइ थींदी आहे, ख़ुशी वारी शइ हूंदी आहे, त माण्हू सजदे में किरी पवंदो आहे। चवंदा छो सजदो जेको आहे क़ुर में ज़िक्र थियल आहे, जॾहिं क़ुर ॿुधंदा हुया, ख़ुशी मौजज़ा ॿुधंदा हुया त सजदे में किरी पवंदा। इन करे असांजी ज़िंदगी में इहा ख़ुशी आहे, असां जेको आहे सजदे में किरी था पऊं, पोइ न ॾिसंदा आहिनि तरफ़ जेको आहे काबे जी तरफ़ आहे या ॿी कंहिं जॻह जी तरफ़ आहे, असां ख़ुशी में जेको आहे सजदो कयूं था। पर अहिड़े क़िस्म जी का बि शइ न आहे। अगरि तव्हांखे ख़ुशी घणी आहे त तव्हां वज़ू करे 2 रकात शुक्राने जा नफ़िल पढ़ो, पर ईअं न आहे त तव्हां जेको आहे तव्हांजी ज़िंदगी में का ख़ुशख़बरी अचे तव्हां उन वक़्तु सजदे में किरी पओ। अहिड़े क़िस्म जी डायरेक्शन तव्हां तरफ़ ॾिसो ई न त सजदे में किरी पओ, अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि न आहे। जीअं क़ुर में वाक़ई में ज़िक्र थियल आहे, सूरा इसरा में, इहा जेका आहे मक्की सूरा आहे, मक्की मतिलबु मके में नाज़िल थी सूरा इसरा में, उन में अल्लाह सुब्हानहू व तआला फ़रमाइनि था त माण्हू जॾहिं क़ुर ॿुधंदा हुया त उहे सजदे में किरी पवंदा। क़ुर जॾहिं ॿुधंदा हुया त उहे सजदे में किरी पवंदा। त क़ुर में जेके मौजज़ा जेके बयानु थियल आहिनि, जेके बि शयूं बयानु थियल आहिनि, उहे जॾहिं माण्हुनि जे दिलि खे हिट कंदियूं, जॾहिं माण्हुनि जे दिलि खे उहे शयूं वणंदियूं हुयूं त माण्हू उहे सजदे में किरी पवंदा, चाहे उहे मुस्लमान हुजनि या उहे मुस्लमान न हुजनि। इहे मके में, अञा मके में जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुया त असांखे अञा काबे जी जेको तरफ़ आहे उहो न मिलियो हुयो। उन वक़्तु जेको सजदो कयो वेंदो उहो मस्जिद अक्सा जेरूसलम में कयो वेंदो, उन वक़्तु काबतुल्लाह न हूंदो हुयो। त उते अल्लाह सुब्हानहू व तआला फ़रमाए थो जॾहिं उहे क़ुर ॿुधंदा त ख़र्रू सुजदऊं, उहे सजदे में किरी पवंदा हुया। त सजदो जेको बि बयानु थियल आहे क़ुर में, उहो उन वक़्तु थियल आहे जॾहिं बि उन्हनि अल्लाह सुब्हानहू व तआला जो मौजज़ो ॾिठो, अल्लाह सुब्हानहू व तआला जो मौजज़ो ॾिठो त उन्हनि जेको आहे सजदे में किरी पिया। सजदो उन्हनि जो अल्लाह खे हुयो, पर उहो मौजज़े जे लाइ हुयो। जीअं मिसाल जे तौर ते फ़रिश्तनि सजदो कयो, अल्लाह सुब्हानहू व तआला जो मौजज़ो आदम अलैहिस्सलाम, उन्हनि सजदो जेको आहे कयो, पर उहो सजदो जेको हुयो अल्लाह खे हुयो, भले तरफ़ जेको आहे आदम अलैहिस्सलाम जो हुजे, बसि सजदो उन्हनि जे लाइ उहो जेको अल्लाह सुब्हानहू व तआला जे लाइ हुयो। जीअं हिते अल्लाह सुब्हानहू व तआला चए थो क़ुर ॿुधंदा हुया, क़ुर उन्हनि खे मौजज़ो लॻंदो हुयो, सजदे में किरी पवंदा, त डायरेक्शन तरफ़ जेको आहे उन्हनि जो का बि उन्हनि जी वैल्यू न हूंदी, उहे सजदे में किरी पवंदा। ऐं ईअं ई मूसा अलैहिस्सलाम जॾहिं जादूगरनि जेको आहे उहो ॾिठो मौजज़ो मूसा अलैहिस्सलाम जो, उहे सजदे में किरी पिया। त हिते यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उहो उन्हनि ख़्वाबु ॾिठो। उन्हनि ख़्वाबु छा ॾिठो त मां ख़्वाबु थो ॾिसां त 11 सितारा चंड ऐं सिज मुंहिंजे अॻियां सजदो था कनि। त याक़ूब अलैहिस्सलाम अल्लाह सुब्हानहू व तआला जा नबी हुया, अल्लाह सुब्हानहू व तआला जा नबी हुया, अल्लाह सुब्हानहू व तआला जे तरफ़ां उन्हनि खे ख़बर हुई त इहो जेको ख़्वाबु आहे इहो सचो थींदो, ऐं उन्हनि खे उन ख़्वाब जी ताबीर ख़बर हुई।
त याकूब अलैहिस्सलाम खे उन ख़्वाब जी ताबीर बि ख़बर हुई ऐं याकूब अलैहिस्सलाम खे इहा बि ख़बर हुई त सजदो जेको आहे उहो सिर्फ़ु अल्लाह खे कबो आहे। छो या कीअं ख़बर हुयनि? याकूब अलैहिस्सलाम कंहिंजा पुट हुया? इसहाक अलैहिस्सलाम। इसहाक अलैहिस्सलाम कंहिंजा पुट हुया? इब्राहिम अलैहिस्सलाम। इब्राहिम अलैहिस्सलाम जेको उन इस्माइल अलैहिस्सलाम ऐं इसहाक अलैहिस्सलाम उहे उनजा ॿई पुट हुया जेके अल्लाह सुब्हान ताला जेके नबी जंहिंजो क़ुरान में ज़िक्र आहे। त इब्राहिम अलैहिस्सलाम जेको आहे उन्हनि काबतुल्लाह ठाहियो इस्माइल अलैहिस्सलाम सां गॾु। उनखां पोइ अल्लाह सुब्हान ताला चयो उन्हनि खे सजदो कयो। त इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त सजदो कबो आहे अल्लाह खे काबतुल्लाह जी डायरेक्शन में। ऐं इस्माइल अलैहिस्सलाम खे उन्हनि ॿुधायो हूंदो, इसहाक अलैहिस्सलाम खे उन्हनि ॿुधायो हूंदो, इसहाक अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे याकूब अलैहिस्सलाम खे ॿुधायो हूंदो। त याकूब अलैहिस्सलाम खे इहा शइ ख़बर हुई त जेको सजदो कबो आहे उहो सिर्फ़ु अल्लाह सुब्हानो व तआला खे कबो आहे। त हाणे त इते अगरि जीअं मिसाली तौर ते हिकिड़ो माण्हू अगरि रिस्पेक्ट अगरि इज़त जे तौर ते सजदो कनि आहे यूसुफ अलैहिस्सलाम खे, त यूसुफ अलैहिस्सलाम जेतिरा फर्मा बरदार जेके पुट आहिनि, मुंहिंजो नाहे ख़्यालु त कोई अॼुकल्ह हूंदो। यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त मुंहिंजो जेको पीउ आहे उहो नबी आहे, मुंहिंजो ॾाॾो जेको आहे उहो नबी आहे, मुंहिंजो परॾाॾो नबी आहे। छो जो इहो ज़िक्र करे चुका हुया जेल में बि पंहिंजे क़ैद साथियुनि जे जेके क़ैद खाने जा साथी हुयसि। त उनखां पोइ जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे अगरि उहे न चाहींदा त केरु चाहींदो त उन्हनि जा पीउ मां उन्हनि खे सजदो कनि? तव्हां मां मुंहिंजो नाहे ख़्यालु त तव्हांखे कोई पीउ मां आउट ऑफ रिस्पेक्ट त इज़त ॾियण लाइ तव्हांजे अॻियां सजदो कनि, तव्हां उनखे सजदो करणु ॾींदव। त यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त इहो सजदो जेको आहे इहो अल्लाह सुब्हानो व तआला खे आहे ऐं इहो अल्लाह जो हुकुम आहे जेको मां ख़्वाबु ॾिठो अल्लाह सुब्हानो ताला इहो ख़्वाबु सचो कयो। त याकूब अलैहिस्सलाम ऐं उनजी जेका औलाद हुई उन्हनि सजदो जेको हुयो उहो अल्लाह जे लाइ हुयो, पर तरफ़ जेको हुयो उहो यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ। त हाणे अगरि कोई चए त मुंहिंजी ज़िंदगी में मौजज़ो थियो आहे, मां सजदो कंदुमि, मां कंहिं पीर फ़क़ीर खे सजदो कंदुमि, मां कंहिं मज़ार ते सजदो कंदुमि, त इहा शइ जेका आहे उहा शिरक में अची वेंदी आहे। असांखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हर शइ ॿुधाई आहे त असांखे सजदो काॾे करणु घुरिजे ऐं सजदो कंहिंखे करणु घुरिजे। उनखां अलावा असां अगरि कंहिंखे बि सजदो कयूं था त इहा शइ शिरक में अची वेंदी आहे। असांखे हर शइ क्लियर आहे, असांखे इन शइ में को बि डाउट न आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ातिमुन नबी त उनखां पोइ को बि नबी न ईंदो ऐं इहे मौजज़ा अचणु, क़ुरान जी वही नाज़िल थियणु, इहे सभु शयूं बंदि थी वियूं। हाणे तव्हां चओ त न मां मौजज़ो ॾिठो आहे इन करे मां सजदो कंदुमि, न, उहो उन वक़्तु हुयो। उन वक़्तु जेके मौजज़ा थिया त उन वक़्तु माण्हू सजदो कंदा, मौजज़ा ईंदा डायरेक्ट, माण्हू ॾिसंदा हुया त सजदो कंदा हुया ऐं उन वक़्तु इहा शइ हलो हुई। त उनखां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम चयो वक़ाल या अबती हाज़ा तअवीलु रुअया मिन क़ब्ल। हाणे या अबती यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ सां याकूब अलैहिस्सलाम सां मुख़ातिब आहिनि, जॾहिं उहे तख़्त ते उन्हनि खे घुरायूं उन्हनि सां मुख़ातिब आहिनि। उन्हनि खे उअं ई चवनि था या अबती, जॾहिं नंढा हुया, जॾहिं उन्हनि ख़्वाबु ॾिठो उन वक़्तु बि ईअं ई चयो पंहिंजे पीउ खे या अबती, ए मुंहिंजा प्यारा बाबा। त यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजो पाण खे महसूसु कयो त मां उहो ई नंढपण में अची वियुसि, मुंहिंजो पीउ मूं वटि अची वियो। उन्हनि खे जेका अंदरि जी ख़ुशी हुई, उन्हनि खे जेका उहा रिस्पेक्ट हुई, उहा हर शइ वापसि अची वई। उन्हनि उहे ई लफ़्ज़ कढिया वक़ाल या अबती हाज़ा तअवीलु रुअया मिन क़ब्ल। त इहा मुंहिंजे उन ई ख़्वाब जी ताबीर आहे जेको मां घणो वक़्तु अॻु में ॾिठो हुयो त मूंखे जेको आहे 11 सितारा ऐं चंड ऐं सिज सजदो था कनि, इहा उन ख़्वाब जी ताबीर आहे। क़द जअलहा रब्बी हक़ा, बेशक मुंहिंजे पालणा मुंहिंजे रब जेको आहे इन खे सचो कयो ऐं मुंहिंजे ख़्वाब खे सचो कयो। हाणे याकूब अलैहिस्सलाम खे इहा शइ ख़बर हुई त जेको यूसुफ अलैहिस्सलाम ख़्वाबु ॾिठो आहे इन जे पोयां सिर्फ़ु इहो ख़्वाबु न आहे, इन जे पोयां अल्लाह सुब्हानो व तआला जा इलाही वॾा वॾा प्लान्स आहिनि। याकूब अलैहिस्सलाम खे इहा बि ख़बर हुई त अल्लाह सुब्हानो व तआला मूंखे पंहिंजी सॼी फैमिली गॾु करे ॾींदो ऐं अल्लाह सुब्हानो व तआला इन ख़्वाब जे पोयां यूसुफ अलैहिस्सलाम जेका बि तकलीफ़ ॾिठी, यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह में उछलायो वियो, यूसुफ अलैहिस्सलाम खे काफ़िले खयो खूह मां, उनखां पोइ उनखे मिस्र में उनखे सेल कयो वियो। यूसुफ अलैहिस्सलाम जी सॼी जवानी जेको आहे एज़ अ सर्वेंट नौकर थी करे मिनिस्टर जे घर में गुज़री, मिनिस्टर जी ज़ाल उन्हनि ते कूड़ो इल्ज़ाम हुयो। उनखां पोइ जेल में विया, जेल में जेको आहे बादशाह ख़्वाबु ॾिठो, पोइ ख़्वाब जी ताबीर ॿुधायो, जेल मां निकिता त उनखां पोइ मिनिस्टर थिया। इहा जेका बि शइ थी रही हुई इहो सॼो अल्लाह सुब्हानो व तआला जो प्लान हुयो। ऐं अल्लाह सुब्हानो व तआला जो प्लान जेको हुयो उहो छा हुयो? उहो प्लान इहो हुयो त इजिप्ट मिस्र जा जेके माण्हू हुया, अगरि उन बादशाह ख़्वाबु न ॾिसे हा
ऐं यूसुफ अलैहिस्सलाम उनजी ताबीर न ॿुधाए आहे त मिस्र जा जेके माण्हू हुया उते कहत ज़दाली अची वञे हा, उते कहत ॾुकर अची वञे हा, ऐं उनखां पोइ इलाही जेके आहिनि घणे तादाद में जेके आहिनि ॿार माण्हू जेके आहिनि उन्हनि जो उहे बुख जे करे मरी वञनि। सिर्फ़ु मिस्र में न पर उन जे चौधारी जेके बि रीजन हुया, जेके बि इलाइक़ा हुया, उन जा माण्हू बि तकलीफ़ में अचनि हा। त अल्लाह सुब्हानहू व तआला सॼे इलाइक़े खे, सॼे रीजन खे बचाइण लाइ इहो सॼो प्लान हुयो अल्लाह सुब्हानहू व तआला जो, त यूसुफ अलैहिस्सलाम जी ज़िंदगी में जेका बि शइ थी रही हुई इहा अल्लाह सुब्हानहू व तआला जो प्लान हुयो। कॾहिं कॾहिं असांखे ईअं थींदो आहे त असां ॾिसंदा आहियूं असांजी ज़िंदगी में एतिरियूं तकलीफ़ूं छो आहिनि, पर उनखां पोइ जॾहिं तव्हां ॾिसंदव, जॾहिं तव्हांजी उहे तकलीफ़ूं दूरि थींदियूं आहिनि, पोइ तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो पास्ट माज़ी ॾिसंदव त तव्हां चवंदव इहा शइ इन करे थी हुई छो जो मूंखे इन स्टेटस ते पहुचणो हुयो, मूंखे इहा शइ करणी हुई। तव्हांखे मूंखे असांखे ख़बर न हूंदी आहे त अल्लाह सुब्हानहू व तआला जा जेके प्लान्स आहिनि उहे त वसी हूंदा आहिनि, उहे इलाही बाद जा हूंदा आहिनि। असां जेको आहे इहो सोचींदा आहियूं त असांखे फ़ाइदो थिए हाणे जो। अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इन खां पोइ वारी जेका इन आयत जो हिसो आहे उन में यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ सां मुख़ातिब आहिनि, याक़ूब अलैहिस्सलाम सां मुख़ातिब आहिनि, उन्हनि खे छा था चवनि, उन्हनि ॿिन्हिनि जे विच में कहिड़ी गुफ़्तगू थिए थी, ऐं यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खां पोइ जेके पंहिंजे पीउ खे ॻाल्हियूं ॿुधाइनि था माज़ी जूं, जेको उन सां थियो उहो छा था ॿुधाइनि, उन जे बारे में इन नेक्स्ट पार्ट में इन आयत जो जेको ॿियो पार्ट आहे 100 नंबर आयत आहे, उन में इन जे बारे में ज़िक्र आहे। त नेक्स्ट उन में इन बारे में ॻाल्हाईंदासीं। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।